दोस्तों मल्हार अञा ताईं हिन हक़ीक़त खां वाक़िफ़ आहे त बाबा बलाज ख़ान ऐं हुन राबेल खे जेको बदनाम कयो आहे, यानी राबेल जे मथां हिकु तोहमत लॻी चुकी आहे। राबेल बलाज ख़ान जे नाले सां बदनाम थी चुकी आहे। मुंहिंजे पीउ मां मुंहिंजी मङणी टोड़े छॾी आहे, मिटी टोड़े छॾी आहे ऐं सॼे ॻोठ में राबेल बदनाम थी चुकी आहे। इहा ॻाल्हि मल्हार खे अञा ताईं ख़बर न आहे, छो त हुनखे ॿुधाए केरु, हू त थाणे में पियो आहे। हुनजो पीउ बि जॾहिं मिलणु आयो हुयो, उन बि अहिड़ी का ॻाल्हि न कई ऐं ॿिए बि कंहिं अहिड़ी ॻाल्हि न कई आहे। इहा मल्हार खे कहिड़ी क़िस्त में ख़बर पवंदी ऐं कहिड़ी क़िस्त में हू पंहिंजो रिएक्शन ॾेखारींदो, हू पंहिंजे पीउ माउ सां बीहंदो या राबेल जो साथ ॾींदो। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजो हिन शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। दरअसल दोस्तों जेको मल्हार आहे न, इहो राबेल जो साथ ॾींदो। इन खे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं काफ़ी क़िस्तां हली वेंदियूं, पोइ इन खे को न को अची ॿुधाईंदो मल्हार खे हक़ीक़त। पोइ मल्हार पंहिंजे पीउ माउ ते बि गुसो कंदो, बलाज ख़ान ते अञा ॿीणो गुसो कंदो ऐं पोइ हींजा त का दुश्मन आहिनि, उन्हनि जे लाइ सम्झ ख़ैर जी ख़बर न आहे। हू राबेल जो साथ ॾींदो, पंहिंजे पीउ माउ जो साथ कोन ॾींदो मल्हार। हुनखे ख़बर आहे राबेल मूंसां मोहबत करे थी ऐं राबेल सची आहे। इहो बलाज ख़ान कूड़ो आहे, कूड़े जो पुटु आहे, ठग आहे ऐं उन सां साथ ॾियण वारो नूरल बि कूड़ो आहे पहिरें नंबर जो, ऐं पंहिंजे पीउ माउ खे धुतकारे छॾींदो। उहे बि पंहिंजे पीउ माउ खे साम्हूं ॻाल्हाईंदो मल्हार। हाणे उनजे लाइ को वॾो मसइलो न आहे। असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी अथई शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।